अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी अॼु 14 अगस्त जो ॾींहुं आहे। उन सां गॾोगॾु मुहर्रम हराम जो बि महीनो हली रहियो आहे। उन सिलसिले में असीं अॼु सोचियो आहे त असां 14 अगस्त उन जॻह ते मल्हाईंदासीं जिते मुसाफ़िर हुजनि, ॿाहिरां माण्हू हुजनि, जेकी पंहिंजे घर खां ॿाहिरि आहिनि। त असीं हलूं था उन जॻह ते जिते ज़ुल्करनैन साहिब साहिब जिन जो दस्तरख़ान हलंदो आहे ऐं उतां जा मिस्किन माण्हू, मुसाफ़िर माण्हू मानी बि खाईंदा आहिनि। अॼु असीं उन्हनि सां गॾिजी 14 अगस्त भी मल्हाईंदासीं, केक भी कटींदासीं और उन्हनि सां गॾु मानी भी खाईंदासीं। अचो त तव्हांखे वठी था हलूं उन दस्तरख़ान ते। जीअं त अॼु तव्हां मीडिया जो मां शुक्रगुज़ार आहियां B4U जो तव्हां आयो ऐं तव्हांखे मां पाण अॼु वठी थो हलां। त अॼु असां था चऊं त जेको 14 अगस्त जो केक आयो असां हाली दस्तरख़ान ते उन्हनि माण्हुनि सां कटियूं जेके परेशानी हालत में वेठा आहिनि, इंतज़ार गाह में, जिन्हनि जा ॿार अंदरि अस्पताल में आहिनि, जेके बेयारो मददगार वेठा आहिनि। उन्हनि जी बि दिलि चवंदी हूंदी त असां बि पाकिस्तान जी ख़ुशीअ में शामिलु थियूं, छो न अचो असां हली उन्हनि सां केक बि कटियूं था, उन्हनि सां गॾु असां अॼु मानी बि खाऊं था, उन्हनि खे असां पंहिंजे हथ सां अॼु मानी बि विराए खारायूं था। छाकाणि 14 अगस्त जे करे ॾिसिजे त ईद खां घटि ॾींहुं न आहे। ईद जहिड़ो ई ॾींहुं आहे जेको हर माण्हू ख़ुशि हूंदो आहे। असां अल्हम्दुलिल्लाह असां बि चऊं था त पंहिंजी ख़ुशियूं उन्हनि माण्हुनि सां जेको आहे सो गॾु कयूं, जेके को काथूं जो आहे, को बलूचिस्तान जो माण्हू आहे, को सिबी जो माण्हू आहे, को रतेदेरे जो माण्हू आहे, को शहदाद कोट जो माण्हू आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हू आया आहिनि, पंहिंजे ॿारनि खे अस्पताल में दाख़िल करे उन जा पाण वेठा आहिनि। छो न हली कुझु ख़ुशियूं उन्हनि सां बि जेको आहे सो गुज़ारजनि। शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त 14 अगस्त आहे, 14 अगस्त जे हवाले सां सभिनी दोस्तनि खे मुबारकूं हुजनि। पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। अॼु असां पहिरियों दफ़ो ई 14 अगस्त पंहिंजे दस्तरख़ान उन्हनि माण्हुनि सां था मल्हायूं जेके हिते बेयारो मददगार वेठा आहिनि, जिन्हनि जा ॿार अस्पताल में आहिनि। इन्हनि जी बि ख़्वाहिश आहे त असां बि पाकिस्तान सेलिब्रेटेशन कयूं, पाकिस्तान जो ॾींहुं सेलिब्रेटेशन कयूं। इन हवाले सां अॼु असां अची हिननि सां गॾिजी जेको आहे केक कटिंग सेरेमनी बि कयूं था ऐं हिते असां हिननि दोस्तनि जे लाइ झंडा बि आंदा आहिनि पाकिस्तान जा। त जीअं उन्हनि खे असां इहो शइ पंहिंजी पाकिस्तान जी हर ख़ुशी में या असां पंहिंजी ख़ुशियुनि में हिननि जे साण खणी हलणु चाहियूं था, इन जे करे ॿुधाइणु हिननि खे चाहियूं था त बाबा तव्हांजी दिलि बि चाहे थी त तव्हां बि पाकिस्तान जो केक कटियो, पाकिस्तान सेलिब्रेशन कयो। उन हवाले सां अॼु असां 14 अगस्त जो प्रोग्राम असां हिननि दस्तरख़ाननि ते हिननि ग़रीब माण्हुनि सां था कयूं ऐं हीउ जेको बि केक आहे असां हिननि सां गॾिजी अॼु हिननि सां खाईंदासीं। हर माण्हू त वॾनि माण्हुनि सां खाईंदो आहे, पर असांखे मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं असां हिननि ग़रीब माण्हुनि सां केक खाऊं। वॾी महिरबानी। आख़िर में नारो हणो पाकिस्तान पाकिस्तान सर त दस्तरख़ान जे हवाले सां तक़रीबन के घणनि माण्हुनि जो अरेंजमेंट रोज़ानो जे हिसाब सां थींदो आहे, मंझंदि जो राति जे टाइम में? अल्हम्दुलिल्लाह हिते रोज़ानो जे हिसाब सां तक़रीबन हिते 300 माण्हुनि जो बंदोबस्तु थींदो आहे। तव्हां ॾिठो ई देग अची वई आहे कि माण्हू हाणे मानी विराईंदा, हर हिक जो अलॻि जेको आहे सो थां कढंदा ऐं हर कंहिंखे अलॻि ॾींदा त जीअं कंहिंजी इज़त मजरू न थिए। हुनखे विहारे सुठे नमूने सां दस्तरख़ान लॻाए मानी ॾींदा आहियूं। हूअं त असां हर 14 अगस्त वॾे धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं, तमामु सुठे नमूने सां, जंहिंमें तक़रीबन 5-6 हज़ार माण्हू गॾु हूंदा आहिनि। मुहर्रम जे करे बि सादगी जे करे इख़्तियार कयो आहे। मुहर्रम जो महीनो आहे
इन हवाले सां SOP कोविड खे बि ॾिसी इन हवाले सां ख़ासि करे महरम जे हवाले सां हिनखे असां प्रोग्राम खे महदूद रखियो आहे। जिते नाज़रीन असां मौजूदु आहियूं दस्तरखान ते, जिते ज़ुल्फ़िकार सियाल साहिब जन हिते लंगर हलाईंदा आहिनि। 3 टाइम सुबुह मंझंदि शाम 3 टाइम हिते लंगर हलंदो आहे। जेतिरा माण्हू हुजनि, केतिरा बि हुजनि, केतिरो बि अरेंजमेंट हुजे, असांजे ज़ुल्फ़िकार सियाल साहिब जन अरेंजमेंट कंदा आहिनि। कैमरामैन सदाम अकबरो सां गॾु वहीद अली भट्टी, न्यूज़ फॉर यू, लाड़काना। Audio Jungle.